वापडा भारतीय आबी जारियत रोकण जो जवाज़ ॼाणाए टिनि सूबनि जी रद्द कयल तकरारी कालाबाग डैम रिथा में साह विझण जो वरितो आहे। तकरारी रिथा अखोड़ी डैम बि वापडा जे हाणोके प्लान में शामिल। चनाब दरिया ते 4 नंढा डैम ठाहिण जो बि फ़ैसिलो। मंगला खां मराला ताईं 10,000 क्यूसेक जो कैनाल ठाहिण जो मनसूबो बि प्लान में शामिल कयो वियो। तकरारी कालाबाग डैम ऐं अखोड़ी डैम समेत ॿियनि रिथाउनि ते सिंध खां हिमायत हासिल करण जूं कोशिशूं। वापडा सिंधु दरिया में कोटड़ीअ खां हेठि वेंदड़ पाणी खे बि ज़ियान करार ॾेई छॾियो। सिंध हुकूमत का अंग अखर तलब। KTN न्यूज़ गुज़िरियल महीने वापडा चेयरमैन जी सदारत हेठि थियल गॾिजाणीअ जा तफ़सील करे वरिता। वापडा अख़्तियारनि मौक़िफ़ अख़्तियार कयो त चनाब जे पाणी ते भारतीय जारियत वधी रही आहे। आलमी अदालतुनि ज़रिए मसइलो हल करणु ॾुखियो आहे। सफ़ारती ज़रिया बि इस्तेमाल थी चुका आहिनि। हाणे भारतीय आबी जारियत खे मुंहुं ॾियण लाइ मुल्क अंदरि वधीक डैम ऐं पाणीअ जा ज़ख़ीरा ठाहिण घुरिजनि। सिंध जे आपाशी अख़्तियारनि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ब्रीफिंग ॾिनी त इजलास में सिंध कंहिं बि मनसूबे जी हिमायत न कई ऐं सभिनी मनसूबनि जा तफ़सील पेश करण जो चयो। इहो बि वाज़ह कयो वियो त कोटड़ीअ खां हेठि पाणी ज़ियान नथो थिए। इहो बि हिकिड़ो डेल्टा जी बका लाइ ज़रूरी आहे। पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया मां कंहिं हिक ते हमिलो टिनी मुल्कनि ते सम्झो वेंदो। टिनी मुल्कनि तारीख़ी मक्का गॾियल दिफ़ाई मुआहिदो करे छॾियो। सऊदी अरब जे शहर मक्का मुकरमा में टिनी मुल्कनि जो सरबराही इजलास में मुआहिदे ते सयूं कयूं वयूं। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान मक्का दिफ़ाई मुआहिदे ते सयूं कयूं। परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त मुआहिदे तहत टेई मुल्क दिफ़ाई सहकार खे हथी ॾींदा। मुआहिदे तहत कंहिं बि हिक मुल्क ते हमिलो टिनी मुल्कनि ते हमिलो तसवुरु कयो वेंदो। मुआहिदे जो मक़सदु टिनी मुल्कनि जे दिफ़ाई निज़ाम खे मज़बूत बणाइणु आहे। तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान चयो आहे त गॾियल दिफ़ाई मुआहिदो सिक्योरिटी ऐं दिफ़ाई सहकार खे अॻिते वधाइण में मददगार साबित थींदो। इन सां गॾियल मनसूबनि खे हथी ॾियण ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे में पिणु मदद मिली सघंदी। सऊदी अरब जे परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान चयो आहे त सऊदी, पाकिस्तान ऐं तुर्किया जो दिफ़ाई मुआहिदो टिनी मुल्कनि जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जो सबबु बणिजंदो। मुआहिदे सां इलाक़ाई अमुन खे हथी मिलंदी ऐं उन जा मुस्बत असर समूरे खिते ते पवंदा। सदर पारां पाकिस्तान, तुर्किया ऐं सऊदी अरब विच में गॾियल दिफ़ाई मुआहिदे जी हाजिया आसिफ ज़रदारी चयो त मुआहिदो खिते में अमुन, सलामती ऐं इस्तेहकाम लाइ अहम अॻभराई आहे, जेको टिनी भाइर मुल्कनि जे महफ़ूज़ ऐं ख़ुशहाल मुस्तक़बिल जो अज़म ज़ाहिर करे थो। मुआहिदे सां टिनी मुल्कनि विच में दिफ़ाई सहकार वधीक मज़बूत थींदो। पाकिस्तान जे दिफ़ाई ताक़त दुनिया ॾिठी ऐं तस्लीम कई आहे। दिफ़ाई मुआहिदा कंहिं जे ख़िलाफ़ जारियत लाइ न पर दिफ़ा लाइ हूंदा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो पाकिस्तान, सऊदीया ऐं तुर्किया जे दिफ़ाई मुआहिदे ते बयानु।
सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ पारां बि त्रिमुल्की दिफ़ाई मुआहिदे जी आजियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। नायब वज़ीर आज़म साग डार ऐं फील्ड मार्शल बि मुलाक़ात में मौजूद हो। मुलाक़ात दौरान बेतरफ़नि लाॻापनि समेत ख़िते जी सूरत-हाल ते गौर वीचार कयो वियो। कसर सुबह पहुचण ते वली अहद मोहम्मद बिन सलमान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़द जो आदर भाव कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, फील्ड मार्शल आसिम मुनीर, नायब वज़ीर आज़म साग डार, सऊदी बादशाह मोहम्मद बिन सलमान ऐं तुर्किया जे सदर रजब तैयब एर्दोग़ान गॾिजी जुमे जी नमाज़ बि अदा कई। इन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, फील्ड मार्शल आसिम मुनीर, साग डार ऐं ॿियनि उमरूं अदा करण सां गॾु काबतुल्लाह अंदर बि नफ़िल अदा करे ज़ियारत कई हुई। बड़े लोग कह रहे हैं कि इनका हुकूमत कोलैप्स हो चुका। ये जो उल्टी गिनती शुरू हो चुकी है, ये पाकिस्तान पीपल्स पार्टी ने नहीं शुरू किया, ये इनके अपने लोगों ने शुरू किया। नून लीग का एक हिस्सा वजीर आजम के हर कोशिश को नाकाम करवाता है। असल लड़ाई तो इस्लामाबाद और लाहौर का हो रहा है। हम कब तक कश्मीर के अवाम को इंशाअल्लाह पे चलाएंगे? इस्लामाबाद जी हुकूमत ख़तरे में आहे। उन्हनि जी उपती ॻणप शुरू थी चुकी आहे। इहा ॻाल्हि असां न पिया कयूं, पर वॾा माण्हू बि चवनि पिया त हुकूमत वञण वारी आहे। वज़ीर आज़म जे चौधारी वेठल माण्हुनि जी नीयत साफ़ न आहे। नून लीग जो हिकु हिसो वज़ीर आज़म खे रुगो मुख़ालिफ़ धुर न पर इतिहादनि सां बि विढ़णु चाहे थो। हीउ असुल जहिड़ो लाहौर ऐं इस्लामाबाद विच में आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा आज़ाद कश्मीर जे इलाइक़े बाग में चूंड जलसे के ख़िताब दौरान नून लीग ते तनक़ीदी वार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आज़ाद कश्मीर में मरहलेवार चूंडूं इन लाइ करायूं वयूं त जीअं धांधली करे सघिजे। खेनि धांधली सटियल इलेक्शन क़बूल न आहे। नून लीग वारा इन भुल में न रहनि त आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहे वठंदा। उहे न सच कमीशन जोड़ण लाइ तयारु आहिनि, न ई वरी शफ़ाफ़ चूंडूं पिया कराइनि। कश्मीर हिकु आहे त चूंडूं बि हिके ॾींहुं थियणु घुरिजनि। जो अवाम का मुतालबा हूँ आज से लिखता हूँ मैं अवाम के साथ, मगर साथ साथ जो अवाम का फैसला नहीं है तो ये उम्मीद ना रखे कि पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम के खिलाफ जा सके। ये ना तारीख में हमने किया है, ना आज कर सकते हैं, ना आने वाले कल का भी करें। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपी नवनि मनसूबनि बाबति अवाम जी राय खे अहमियत ॾींदी। नवां सूबा ठाहिण अवाम जो फ़ैसिलो आहे त हू गॾु आहिनि। अवाम जो न आहे त उन जी मुखालफ़त कबी। अवाम जे ख़िलाफ़ थींदड़ को बि फ़ैसिलो हरगिज़ क़बूल न आहे। बाग में चूंड जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो त मुल्क में केतिरा ई भेरा आइन टोड़ियो वियो। हाणे चवनि था त निज़ाम तबाह थी वियो आहे। निज़ाम नाकाम न आहे पर उनखे नाकाम बणायो वियो आहे। अवाम जी हाकमियत तस्लीम करण ताईं सिस्टम न हली सघंदो। नून लीग आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहींदी। आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहिण लाइ 23 सीटूं घुरबल हूंदियूं आहिनि। नवाज़ लीग 24 सीटुनि ते कामयाब थी चुकी आहे। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े हवेलीअ में चूंड जलसे खे ख़िताब कंदे राणा सनावला चयो त आज़ाद कश्मीर में हाणे तरक़ीअ जो दौर शुरू थींदो। नून लीग वधीक कामयाबी माणींदी। महांगाई जे घाणे में पीसजंदड़ अवाम खे बिजलीअ जो झटको। हुकूमत मुल्क लाइ बिजली 75 पैसा फी यूनिट महांगी करे छॾी। नेपरा पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि बिजलीअ जून जी माहवार एडजस्टमेंट जे मद में महांगी कई वई। वाद अगस्त जे बिलनि में के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि ते बि लागू थींदी।
इरसा में चीफ इंजीनियर ऑपरेशन जी मुक़ररी ते नओं तकरार। सिंध जे मेंबर डेपुटेशन ते मुक़ररी वारी तजवीज़ ते एतराज़ वारे छॾियो। आपाशी खाते जे सेक्रेटरी खे ख़त। शफ़क़त वैदो चयो आहे त तजवीज़ कयल ऑफिसर वटि आपाशी निज़ाम जी रेगुलेशन जो घुर्बल तजुर्बो मौजूदु नाहे। मेरिट जे बुनियाद ते अहिड़ो ऑफिसर मुक़ररु कयो वञे जंहिं वटि आपाशी निज़ाम जी रेगुलेशन ऐं पाणी विर्छ जो वसी तजुर्बो हुजे। जमात इस्लामिया जो तेल अघनि में वाध, पेट्रोलियम लेवी ऐं वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ मुल्क गीर एहतजाज। कराची में शारा फैसल ते मुख़्तलिफ़ हंधनि ते धरणनि सबबि ट्रैफ़िक जाम। हैदराबाद, सखर, मीरपुखा, शिकारपुर, कंदकोट, मटियारी, टंडो मोहम्मद खान, टंडो अलियार ऐं मिठी में एहतजाज। खैरपुर, ठठो, कश्मीर, जैकबाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि मुज़ाहिरा कया विया। इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, कोयटा, पेशावर ऐं ॿियनि शहरनि में बि धरणा हणी मुख्य रोड बंदि। तेल जा अघ घटाए, पेट्रोलियम शयुनि ते लागू लेवी टैक्स ख़त्म करण समेत वधंदड़ महांगाई ते ज़ाब्तो आणे माण्हुनि खे रिलीफ ॾियण जो मुतालबो। एंटी करप्शन जी अदालत मिल्कियतुनि में फेरफार करण जे इल्ज़ाम में पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो ख़िलाफ़ जांच जो हुकुम ॾेई छॾियो। डायरेक्टर एंटी करप्शन लाड़काने रीजन खे 1.5 महीने में जांच मुकम्मल करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। दरख़्वास्त गुज़ार कुर्बान अब्बासी मौक़िफ़ अख़्तियार कयो त निसार खोड़ो जे चवण ते एडिशनल कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर, मुख़्तियारकार ऐं ॿियनि ऑफिसरनि मिल्कियतुनि जी रिकॉर्ड में फेरफार कई। समूरनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वञे। कराची में ईदी होम सोराब गोट सेंटर जी मुलाज़मनि खां 65 लख रुपया फुर। ईदी होम जी इंतज़ामिया मूजिबि हू मुलाज़मनि खे पघारूं ॾियण लाइ बैंक मां रक़म कढाए आया हुआ त 4 हथियारबंद पीछो करे रक़म फुर करे विया। वॾे वज़ीर नोटिस वठंदे IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। मुराद अली शाह चयो त ईदी होम ग़रीबनि ऐं लावारसनि जो सहारो आहे। अहिड़े इदारे में फुर जो वाक़ियो थियण क़बूलण जोॻो नाहे। लाड़काने जे गरीबाबाद पाड़े में हथियारबंद घर अंदर घिड़ी औरत खे क़तल करे छॾियो। औरत राबिया मस्तोई खे अॻूणे मुड़ुस मुजीबुर रहमान गोलियूं हणी क़तल कयो। लाश अस्पताल मुंतक़िल। शाहपुर जहानिया भरिसां मला बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़े दौरान औरत क़तल। ॻोठ सोफन में 2 धुरियुनि विच में झेड़े दौरान फायरिंग में नुसरत मला मारिजी वई। गोलियूं लॻण सबबि शमन ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल। हैदराबाद में SSP ऑफिस अंदर एहतजाज करण वारे केस में नामज़द ख्वाजा सलान जो इंसाफ़ लाइ एहतजाज। ख्वाजा सलान पिंकी, मुस्कान ऐं ॿियनि जे अॻवानीअ में प्रेस क्लब खां रैली कढी SSP ऑफिस आॾो एहतजाज कयो। ख्वाजा सलान जो चवणु हो त मारिया सारियो खे इन वर्ग लाइ एहतजाज कराए उन ख़िलाफ़ केस दाख़िल थियणु घुरिजे।